हेलो अस्सलाम वालेकुम मुझो गाइस कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि हो ठीक ठाक उम्मीद करियां थो तव्हां घणा चङा हूंदो ऐं मां बि शुक्र अल्लाह पाक जो चङो आहे। तो व्यूज़ मां जेको अॼु जेको व्लॉग कयां थो हो सिंधी में आहे मुंहिंजो व्लॉग इंशाल्लाह मां पंहिंजे भाउरनि जे लाइ सिंध वासियुनि जे लाइ जेको आहे व्लॉग इंशाल्लाह सिंधी में कंदुमि ऐं मां जेको पाण मुंहिंजी रहाइश आहे बलूचिस्तान जी आहे और बलूचिस्तान मच बोलान जे एरिए में रहाइश करां थो मां। ॿियो पंहिंजे व्यूज़नि खे इहे ॿुधाइणु चाहियां थो की जो काफ़ी व्लॉग मां ठाहे छॾिया आहिनि पहिरें इंशाल्लाह काफ़ी व्लॉग मुंहिंजे अॻे वञी चुकिया आहिनि और मां पंहिंजे सॼे भाइरनि खे मुबारकबाद ॾियां थो की मुंहिंजो जेका सब्सक्राइबर आहे 500 खां मथे थी विया आहिनि। ॿियो जेकी वॾी ॻाल्हि इहे आहे की जेका मुंहिंजो भाइरनि जेके मूंखे सब्सक्राइबर कयो अथनि जेके मूंखे लाइक कयो अथनि हुननि जो मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं बलूचिस्तान जे अंदरि काफ़ी अहिड़ी जॻह आहिनि जॻहियुनि वटि अञा तक मां वियो न आहियां। इंशाल्लाह मां कोशिशि कंदुमि अव्हां जी ख़ातिर के ज़रूरु कोशिशि कंदुमि की इंशाल्लाह मां जेतिरो थी सघे थो मां तव्हांजे लाइ चङा चङा व्लॉग बलूचिस्तान जा ॻोल्हियां। ऐं बलूचिस्तान जेको आहे बेहतरीन ख़ूबसूरत जॻह आहे और काफ़ी प्यारा प्यारा हिन जी जॻहियूं आहिनि ऐं बेइंतिहा पिकनिक पॉइंट आहिनि हिन में। तो मां पंहिंजे नाज़रनि खे इहो चवणु चाहियां थो की इंशाल्लाह मां वॾी कोशिशि कंदुमि इंशाल्लाह पंहिंजे व्यूज़नि खे ॾेखारण जी ख़ातिर की बलूचिस्तान में कहिड़ा कहिड़ा आहिनि। ॿी वरी ॻाल्हि इहा आहे की मूंखे पंहिंजो जेको एतिरो टाइम नथो मिले की मां व्लॉग ठाहियां। व्लॉग ठाहिण जे लाइ मूंखे टाइम न आहे। असल ॻाल्हि आहे टाइम जो मसइलो आहे सॼो। अगरि हा मूंखे टाइम मिलंदो त इंशाल्लाह मां पंहिंजे भाइरनि जे लाइ ज़रूरु व्लॉग ठाहींदुमि और प्यारा प्यारा सीन करे ठाहींदुमि पर असल में जेको आहे यार टाइम कोन आहे। हा हो बि अॼु मां कंहिं मूंखे मैसेज कयो की भाउ तूं व्लॉग सिंधी में ठाह मां हुन भाउ जे ख़ातिर व्लॉग सिंधी में ठाहियां थो और इंशाल्लाह मुंहिंजी टिकटॉक आई डी आहे हो बि जेकी आहे रियाज़ व्लॉग जे नाले सां मुंहिंजो फेसबुक पेज आहे उहो बि रियाज़ व्लॉग जे नाले सां आहे। तो मां वॾी ॻाल्हि इहा आहे की इंशाल्लाह पंहिंजे नाज़रनि खे जेको आहे कोशिशि कंदुमि इंशाल्लाह बलूचिस्तान जे अंदरि काफ़ी अहिड़ा जॻह आहिनि उनमें मां व्लॉग ठाहींदुमि उहो सिंधी में ठाहींदुमि और इंशाल्लाह कोशिशि कंदुमि की सिंधी में ज़्यादा थियनि छो की ज़्यादातर मां उर्दू में ठाहींदो आहियां छोकी ॾिसण वारा ज़्यादातर जो बलूचिस्तान जे अंदरि उर्दू में सम्झंदा आहिनि और ज़्यादा जेको आहे न सिंधी एतिरो न सम्झी सघंदा आहिनि छोकी कई आदमी जो पठान आहिनि बलोच आहिनि हिते बलूचिस्तान में रहंदा आहिनि तो उहे काफ़ी जेको आहे न सिंधी कुझु सम्झंदा आहिनि हल्की फुल्की ज़्यादा न सम्झंदा आहिनि और मां बि पाण कोशिशि कंदुमि की सिंधी में व्लॉग ठाहियां और इंशाल्लाह सिंधी में ॾेखारियां की बलूचिस्तान जेका पठान आहिनि ॿाहिरि जेका हिते भाॼी बणाईंदा आहिनि जेका चङा भाॼियूं मानियूं नान आहिनि इहे बणाईंदी काफ़ी पंहिंजे सिंध भाइरनि जे लाइ उहा मां कोशिशि कंदुमि की इंशाल्लाह ज़रूरु मैं उन्हनि खे ॾेखारींदुमि की तुंहिंजो बलूचिस्तान जो अंदरि रवाज़ छा आहे कीअं माण्हू वेंदा आहिनि कीअं ख़ुशहाल आहिनि कीअं ज़िंदगी आहे तुंहिंजी सॼी मां इंशाल्लाह कोशिशि कंदुमि पंहिंजे सिंधी भाइरनि जे लाइ और कोशिशि करे इंशाल्लाह मां सॼे भाइरनि खे पंहिंजो ॾेखारींदुमि इंशाल्लाह। और जिन में मुंहिंजे चैनल के सब्सक्राइबर और लाइक न कयो आहे उहो मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइबर और लाइक करो इंशाल्लाह। मां इंशाल्लाह तो सॼे भाइरनि खे मुंहिंजी तरफ़ को अल्लाह हाफ़िज़ आहे इंशाल्लाह कोशिशि कंदुमि इंशाल्लाह तव्हांजे लाइ सिंधी में व्लॉग ठाहींदुमि। ओके अल्लाह हाफ़िज़।